Chemistry class now. Bab 6 solutions सबक 3 types of solution. आवां या chemistry जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजा जो लेक्चर जा मौजू हूंदा सैचुरेटेड सॉल्यूशन रिचल गार अनसैचुरेटेड सॉल्यूशन अनरिचल गार सुपर सैचुरेटेड सॉल्यूशन आला रिचल गार सैचुरेटेड सॉल्यूशन रिचल गार A saturated solution is a solution रिचल गार अहिड़े क़िस्म जो गार हूंदो आहे that contains the maximum amount of solute जंहिं जे अंदरि वध में वधि का शइ ॻरियल हुजे that can be dissolved under the condition at which the solution exists उहा ॻरंदड़ शइ जंहिं हालत में उहो जिन हालतुनि में गार मौजूदु आहे उन्हनि जे अंदरि उहो वध में वधि उन में ॻरियल हुजे मिसाल जे तौर ते फिगर 1.1 आहे इहो सैचुरेटेड सॉल्यूशन आहे पर 1.3 आहे उन में ॾिसो थोरी शइ असां ॻारीसीं जिन हालातुनि में उहो गार मौजूदु आहे मिसाल जे तौर ते तव्हांजे घर में टेबल ते तव्हां हिकिड़ो गार रखियो आहे उनखे हीट वग़ैरह कोन था ॾियो नॉर्मल पाणी आहे नॉर्मल कंडीशन्स में उन में तव्हां खंडु ॻारियो था हाणे उन में अञा वधीक खंडु ॻरे थी अञा वधीक तव्हां खंडु ॻरियोसि हाणे उहो उन में तमामु घणो मिक़दार खंड जो ॻरी चुको आहे इन खे असां चवंदा सैचुरेटेड सॉल्यूशन वधि में वधि मिक़दार तव्हां ॻारे छॾियो आहे मैक्सिमम अमाउंट ऑफ सॉल्यूट हाणे वधीक मिक़दार नथो ॻरेसि त इन खे चइबो सैचुरेटेड सॉल्यूशन यानी रिचल गार इन केमिस्ट्री आफ्टर स्टडिंग सॉल्यूशंस एंड प्रॉपर्टीज़ ऑफ द सॉल्यूशन केमिस्ट्रीअ में गार ऐं गार जी ख़ासियतुनि खे पढ़ण खां पोइ one can understand that a solution can reach a status of saturation या हिकिड़े शागिर्द खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त हिकिड़ो गार रिचण वारी उन मक़ाम ते पहुची सघे थो दिस स्टेट इज़ व्हेन द सॉल्यूशन हैज़ रीच्ड अ पॉइंट इहो मक़ाम इहो सैचुरेशन वारी जेका हालत आहे कंहिं बि गार जी तरह हासिलु थींदी आहे जॾहिं इन विच नो मोर सॉल्यूट कैन बी एडेड जंहिंमें हाणे तव्हां वधीक ॻरंदड़ नथा शामिलु करे सघो अहिड़ी गार में एतिरो तव्हां ॻरंदड़ शामिलु कंदा वञो ॻारींदा वञो जो हाणे उन में वधीक ॻरंदड़ नथो ॻरे त अहिड़े क़िस्म जी गार खे चइबो सैचुरेटेड सॉल्यूशन त हाणे असां वटि वस्फ़ आहे अ सॉल्यूशन which cannot dissolve more solute in it at a particular temperature is called a saturated solution अहिड़ो गार जेको पंहिंजे पाण में वधीक ॻरंदड़ जो मिक़दार हिकिड़े ख़ासि गर्मी पद ते वधीक ॻरंदड़ जो मिक़दार पाण में न ॻारे सघे त उनखे चइबो सैचुरेटेड सॉल्यूशन रिचल गार हाउ टू प्रिपेयर अ सैचुरेटेड सॉल्यूशन सैचुरेटेड सॉल्यूशन जेको आहे उहो कीअं असां तयारु करे सघूं था मिसाल जे तौर ते कंसीडर द प्रोसेस ऑफ एडिंग टेबल शुगर टू अ कंटेनर ऑफ वाटर या तव्हां टेस्ट ट्यूब खयो उन में तव्हां खंड जो मिक़दार विझो इनिशियली द एडेड शुगर डिज़ॉल्व्स एज़ द सॉल्यूशन इज़ स्टायर्ड जीअं जीअं तव्हां उन में पहिरियां खंड विझंदव उनखे तव्हां घुमाईंदव लोॾींदव त खंड उन में ॻरंदी वेंदी आख़िरकार a more sugar has added a point is reached where no amount of stirring will cause the added sugar to dissolve हाणे अहिड़ी पॉइंट अची वेंदी ॻरंदे ॻरंदे जो तव्हां हाणे भले उनखे लोॾियो भले उनखे तव्हां अंदरि का शइ विझी करे उन पाणीअ खे खंड खे घुमायो त जीअं ॻरे पर हाणे खंड न ॻरंदी द लास्ट एडेड शुगर रिमेन्स एज अ सॉलिड ऑन द बॉटम ऑफ द कंटेनर द सॉल्यूशन इज सैचुरेटेड हाणे ॾिसो त तरे में तव्हांखे उहा शइ जेका ॻरंदड़ आहे उनजो तव्हांखे मिक़दार सॉलिड नज़र ईंदो जेको ॻरियल नाहे हाणे इनखे चइबो इहो सैचुरेटेड सॉल्यूशन आहे यादि रखो त हिन में हीट जो इस्तेमालु न कयो वेंदो आहे तव्हां इन गार खे घुमाइण सां या इनखे लोॾण सां तव्हां उहो गार ठाहे सघो था पर हीट जो इस्तेमालु हिन में न थींदो अनसैचुरेटेड सॉल्यूशन अणरिचल गार An unsaturated solution is a solution that contains less than the maximum amount of solute that is capable of being dissolved. अणरिचल गार अहिड़ो गार हूंदो आहे जेको वधि में वधि मिक़दार खां घटि मिक़दार में ॻरंदड़ पाण में ॻरियल हुजेसि त उनखे असां चवंदासीं अनसैचुरेटेड सॉल्यूशन मिसाल जे तौर ते 100 ml पाणी आहे उन में असां ॻारियो आहे 30 ग्राम सोडियम क्लोराइड
हाणे इहो अनसेचुरेटेड सॉल्यूशन आहे 100 ml में 30 ग्राम इहो छा आहे अनसेचुरेटेड छो त 100 ml जेको पाणी आहे उहो तक़रीबन 36 ग्राम त एनी हाउ ॻारींदो आहे हाणे 100 ml पाणी घटि में घटि घणा ग्राम ॻारींदो 36 ग्राम ॻारींदो ई ॻारींदो 100 ml पाणी उन में असां छा कयोसीं यानी हाणे 40 ग्राम जेकॾहिं असां हुन में एड कयोसीं 100 ml में त तव्हांखे सेचुरेटेड सॉल्यूशन मिलंदो छो त इहो जेको 100 ml पाणी आहे 36 ग्राम त ॻारे वेंदो पर उन में 4 ग्राम जेको लूणु आहे उहो बची पवंदो अहिड़े क़िस्म जे ॻार खे चइबो सेचुरेटेड पर 100 ml पाणी में जॾहिं तव्हां 30 ग्राम ॻारियो त हिनखे अनसेचुरेटेड था चऊं छो त अञा 6 ग्राम ॿिया आहे ॻारे सघे थो हिनखे चइबो अनसेचुरेटेड सॉल्यूशन यानी अहिड़ो ॻार जंहिंमें कंहिं बि शइ खे ॻारण जी अञा सलाहियत मौजूदु हुजे त उनखे चइबो अणरिचियल ॻार कीअं तव्हां इहो ॿुधाए सघो था त हीउ जेको ॻार आहे उहो सेचुरेटेड आहे ऐं हीउ जेको ॻार आहे उहो अनसेचुरेटेड आहे इन जे लाइ छा करिणो पवंदो त असां को बि ॻार खणूं उन में का शइ असां जेकॾहिं हिकिड़ी ॻरंदड़ एड था कयूंसि उहा जेकॾहिं ॻरी वई त असां चवंदासीं इहो जेको ॻार हुयो इहो अनसेचुरेटेड हुयो ऐं असां ॿियो ॻार था खणूं उन में असां शइ का असां ॻारीसीं उहा न ॻरी तरे में उहा बची पई सॉलिड हालत में त चवंदासीं इहो सेचुरेटेड ॻार हुयो इहो ई हुनजी सिंपल टेस्ट आहे सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन आला रिचल ॻार नाले मां ई ज़ाहिर आहे त यानी सेचुरेटेड खां बि मथे A supersaturated solution contains more dissolved solute than required for preparing a saturated solution. Supersaturated solution आला रिचल ॻार खां बि वधीक मिक़दार में ॻरंदड़ खे पाण में ॻारे छॾींदो आहे and can be prepared by heating a saturated solution adding more solute. हाणे हितां ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त सेचुरेटेड सॉल्यूशन खे जॾहिं असां गरम कंदासीं त पोइ उन में वधीक सॉल्यूट ॻरंदो वेंदो ऐं सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन ठहंदो वेंदो हे अनसेचुरेटेड सॉल्यूशन हुयो छो त हिन जे तरे में सॉलिड सॉल्यूट बचियल कोन्हे को हे सेचुरेटेड आहे छो त हुन जे तरे में इहो सेचुरेटेड जेको सॉल्यूशन आहे उन जे तरे में इहो सॉलिड जेको आहे सॉल्यूट उहो नज़र अचे थो हाणे हिनखे कंदासीं हीट गरम कंदा हिन में अञा वधीक ॻारींदा वेंदासीं तव्हांजो इहो सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन बि उन पॉइंट ते पहुचंदो जो हाणे गर्मीअ जे दर्जे ते बि वधीक ॻरंदड़ हिन में न ॻरंदो अहिड़े क़िस्म जे ॻार खे असां चऊं था सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन ऐं इहो छाजी मदद सां ठहंदो यादि रखो त हीट जी मदद सां ठहंदो असांजी किताब में टेबल ॾिनल आहे 6.1 उन में फ़र्क़ु आहिनि सेचुरेटेड अनसेचुरेटेड ऐं सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन जे विच में हर हिक खे असां सम्झंदा हलंदासीं नंबर पहिरियों फ़र्क़ु आहे टिनी में सेचुरेटेड सॉल्यूशन इनसेचुरेटेड सॉल्यूशन मैक्सिमम अमाउंट ऑफ सॉल्यूट दैट कैन बी डिज़ॉल्व्ड एट अ पर्टिकुलर टेम्परेचर कंहिं बि ॾिनल गर्मी पद ते यानी आम गर्मी पद ते हिकिड़े ॻार जे अंदरि वधि में वधि ॻरंदड़ ॻरियल हुजे त उहो थींदो सेचुरेटेड अनसेचुरेटेड इन अनसेचुरेटेड सॉल्यूशन मोर अमाउंट ऑफ सॉल्यूट दैट कैन बी डिज़ॉल्व्ड एट पर्टिकुलर टेम्परेचर अनसेचुरेटेड सॉल्यूशन में वधीक मिक़दार ॻरंदड़ जो ॻारे सघिजे थो इन सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन मोर अमाउंट ऑफ सॉल्यूट हैज़ बीन डिज़ॉल्व्ड देन इट्स मैक्सिमम कैपेसिटी सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन में उन ॻार जी अहलियत खां उन ॻार जी क़ाबिलियत खां वधीक उन में ॻरंदड़ जो मिक़दार ॻरियल हूंदो आहे नंबर ॿियो फ़र्क़ु इहा सेचुरेटेड जेको सॉल्यूशन आहे द सॉल्यूशन हैज़ हाई कंसंट्रेशन देन अनसेचुरेटेड सॉल्यूशन सेचुरेटेड सॉल्यूशन में अणरिचियल ॻार खां वधीक ॻरंदड़ जो मिक़दार हूंदो आहे ऐं अनसेचुरेटेड में छा हूंदो आहे सेचुरेटेड सॉल्यूशन खां घटि कंसंट्रेशन हूंदी आहे ॻरंदड़ जी ऐं वरी सुपर सेचुरेटेड में छा हूंदो आहे सेचुरेटेड सॉल्यूशन खां बि वधीक कंसंट्रेशन मौजूदु हूंदी अथसि नंबर टियों फ़र्क़ु इहा आहे सेचुरेटेड सॉल्यूशन में छा हूंदो आहे देयर इज़ नो फॉर्मेशन ऑफ प्रिसिपिटेशन एट द बॉटम ऑफ कंटेनर हिन सेचुरेटेड सॉल्यूशन जे अंदरि तरे में प्रिसिपिटेशन कोन ठहंदी आहे
का दाण दाण कोन ठही पवंदी आहे। सॉलिड जेको सॉल्यूट आहे उहो तव्हांखे नज़र ईंदो, बाक़ी दाण दाण कोन हूंदी। अनसेचुरेटेड में बि दाण दाण तव्हांखे नज़र न ईंदी, प्रिसिपिटेशन कोन हूंदी। पर सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन में कंटेनर जे तरे में तव्हांखे प्रिसिपिटेशन नज़र ईंदी। नंबर चौथों फ़र्क़ु आहे सेचुरेटेड सॉल्यूशन में। अ सॉल्यूशन हैविंग 20.9 ग्राम ऑफ सोडियम सल्फेट पर 100 cubic centimeter of water at 20 degree centigrade is the example of saturated solution। पाणीअ जे 100 ml में या cm क्यूब में जेको 20 डिग्री सेंटीग्रेड ते मौजूदु हुजे उन में कापर सल्फेट जो 20.9 ग्राम तव्हां ॻारियो त इहो सेचुरेटेड सॉल्यूशन आहे। वधीक ॻारींदोसि न ॻरंदो, बची पवंदो। ऐं वरी जेको आहे अनसेचुरेटेड सॉल्यूशन उन में आहे त अ सॉल्यूशन हैविंग अमाउंट ऑफ साल्ट लेस देन 20.9 ग्राम पर 100 cubic centimeter of water at 20 degree centigrade is the example of unsaturated solution। हाणे 20 डिग्री सेंटीग्रेड ते साॻियो ई पाणी खणो, साॻे ई मिक़दार में 100 cm क्यूब में, पर उन में तव्हां कापर सल्फेट या सोडियम सल्फेट जेको आहे उहो 20.9 खां घटि ॻारियो त इहो अनसेचुरेटेड आहे, छो त 20.9 ताईं ॻारे सघिजेसि थो। पर जेकॾहिं वरी सुपर सेचुरेटेड जो मिसाल था खणो त 20 डिग्री सेंटीग्रेड ते पाणी खणो साॻियो ई 100 ml या 100 cm क्यूब, ऐं उन में तव्हां 20.9 खां वधीक मिक़दार जेको आहे सो इन जो सोडियम सल्फेट जो ॻारियोसि हीट जी मदद सां, त इहो थी वेंदो सुपर सेचुरेटेड सॉल्यूशन। इन ई आख़िरी नुक़्ते सां गॾु असांजो अॼोको लेक्चर ते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।